केहर साहब मौलाना मोहम्मद तैयब में घिरल आहे। मौलाना अब्दुल वहीद केहर रहा है। 5 साल असां रड़ियूं था क्यों तो सिंध सूरत में जज़ीरा खपी विया, वसीला खपी विया, ॿेट खपी विया, लेकिन जॾहिं इलेक्शन जा ॾींहं था अचनि त 5 सालनि जा सूर विसरी था वञनि। ट्रांसफार्मर ते वोट, नालीअ ते वोट, घिटीअ ते वोट, किरास ते वोट, वॾेरे जे धौंस धमकीअ ऐं हुनजे ॾाढाईअ ते वोट, हुनजे हथनि ॿधण ते वोट, बिरादरीअ जे चङे मुड़ुस जे ज़ोर ऐं ज़बरदस्तीअ ते वोट। पोइ जेकॾहिं वोट असां सही इस्तेमालु नथा कयूं त असांखे 5 साल ऋण करण जो बि कोई हक़ कोन्हे। असां रड़ियूं तॾहिं कयूं जॾहिं असां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयूं। सभ खां वधीक सिंध जे नियाणियुनि जो के केस मिलियो, सभ खां वधीक सिंध जे ग़रीबनि मिस्किन जो के केस मिलियो त उहा जमात जमीयत उलमा इस्लाम। पर जेकॾहिं मुंहिंजा 50 मेंबर असेंबली में हूंदा पोइ ॾिसां को मुंहिंजी सिंध खपाए। मुंहिंजा 50 मेंबर असेंबली में हुजनि, ॾिसां को जज़ीरा ऐं ॿेट ऐं वसीला खपाए। मुंहिंजा 50 मेंबर असेंबली में हुजनि, ॾिसां त वाठनि खे कीअं थी नौकरी मिलनि, ग़रीबनि खे छो नथियूं मिलनि। लेकिन इहो वोट त तव्हांखे ॾियणो, इहो वोट त क़ौम खे ॾियणो, वोट त तव्हां वटि ईमानदार जे लाइ अमानत आहे। तव्हां जॾहिं वोट ट्रांसफार्मर ते, बिजलीअ जे खंभे ते, नाली ऐं किरास ते खपाईंदव, तव्हां जॾहिं वोट 2000 रुपयनि ते खपाईंदव, तव्हां जॾहिं वोट छोरे जी नौकरीअ ते खपाईंदव, तव्हां जॾहिं वोट वॾेरनि जे हथ वधण ते वॾेरे जे हवाले कंदव त पोइ 70 सालनि खां तब्दीली न आई आहे। ॿिया 70 साल बि गुज़री वञनि, तब्दीली न ईंदी। तब्दीली तॾहिं ईंदी, सिंध सूरत मां तॾहिं निकिरंदी जॾहिं सिंध जा माण्हू वोट जो सही इस्तेमालु कंदा। रिवायत माण्हुनि खे मुस्तरद करे शहीद ख़ालिद महमूद सूमरे जे जमात एतमाद कयो। हज़रत बेलवी, हज़रत अमरोटी, हज़रत हालेजवी जे जमात जे नुमाइंदनि ते एतमाद कयो। मुंहिंजे मस्जिद जे वारिस, मुंहिंजे मुसल्ले जे वारिस, मुंहिंजे मदीने जे मीर जे दीन जे वारिस ते एतमाद कयो। आलिमनि खे अॻियां आणियो, आलिमनि जे नुमाइंदनि खे अॻियां आणियो, उन जे इत्तिहादनि खे अॻियां आणियो। मां तव्हां सां वचन थो कयां, वाइदो थो कयां, हिन स्टेज ते बीहारे हिक रुपए जो इन्हनि खे हिसाब वठी ॾियण जी मुंहिंजी ज़िमेदारी हूंदी। हिकु दफ़ो मुंहिंजे दोस्तनि ते एतमाद कयो। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम जिंदाबाद, कायदे सिंध हजरत अल्लामा राशिद महमूद सूमरो जिंदाबाद, नारे तकबीर, अल्लाहू अकबर। बाकी रड़ियो सूमरो साहब मरिया से मालकी कजाए, सूमरो साहब छोरे के नौकरी नथी मिले, मेहरबानी कजाए। सूमरो साहब सिंध सूरत में अवारो कजाए। घोटके जे मंदिर के बाहि लगी आवाज़ सूमरो साहब पुजी जाए। झारखंड जे मंदिर के बाहि लगी आवाज़ सूमरो साहब पुजी जाए। शिकारपुर जैकबाबाद जे इमाम बारगाह में बम धमाका जा अवारो कजाए पुजी जाए। लाल शाहबाज कलंदर जे नगरी में बम धमाको जो वो सूमरो साहब वारो कजाए पुजी जाए। नंबर 2 नौशीन जो मसलो जो सूमरो साहब पुजी जाए। नवाब शाह में भंड कतल थी विया, सूमरो साहब पुजी जाए। हर जगह ते सूमरो साहब बाकी वोट जो भोतार बाबू तो सलाम तव्हांखे ॿिनी हथनि सां कयां या हिकु बि हथो बुंजी तव्हां सिंधियुनि खे सलामी पेश कयां। पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा तव्हां पाण था हणो, पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा असां सिंधी पाण था हणो। तव्हांजो वोट जी पर्ची गोली ऐं बम ऐं बारूद खां वधीक ताक़तवर आहे। तव्हांजे वोट जे पर्ची में चाचा इहा ताक़तवर न हुजे न, इहे ट्रांसफार्मर तव्हांखे न ॾियणा वोट जे करे। तव्हांजे वोट में ताक़त न हुजे न, इहे किरास तव्हांजा नालियूं न ठाराइना। तव्हांजे वोट में ताक़त न हुजे, इहे तव्हांजे छोरनि खे नौकरियूं न ॾियणा। तव्हांजे वोट में ताक़त न हुजे, इहे 2-2 रुपया तव्हांखे न ॾियणा। तव्हांजे वोट में ताक़त न हुजे, इहे वॾेरा जुतियूं न घसाइणा। तव्हांजे 5 साल न लभिया, तव्हांजे
न शादी में, न गमी में, न खैर में, न खैरात में। बाकी वोट जब भागा पिटानी या पाण या पंहिंजा वाठा सुबुह जो हिकिड़ो निकिरे थो, शाम जो ॿियो, शाम जो ॿियो, सुबुह जो टियों, शाम जो चोथों, सुबुह जो पंजो, हिकिड़ो अचे थो, हिकिड़ो वञे थो, हिकिड़ो इन्हनि वॾेरनि जूं जुतियूं तव्हांजे दरनि ते 5 साल न घसियूं। वोट जे वक़्तु छो थियूं घसनि जो वॾेरनि खे ख़बर आहे त इहो वोट गोलीअ खां वधीक ताक़त वारा, जेकर मूंखे न मिलियो त धड़ाम सां किरी पवंदुमि। अॼु वचन कयो ऐं वाइदो कयो त धरतीअ लुटींदड़नि जो हिसाब कंदासीं, सिंध खपाईंदड़नि जो हिसाब कंदासीं, ग़रीबनि, मिस्किननि, हारनि, मज़दूरनि जे हक़नि ते घरनि आणण वारनि जो हिसाब कंदासीं ऐं सिंध में ख़ालिद महमूद सुमरे जे जमात जे नुमाइंदनि खे ऐं उन जे इत्तेहाद खे घटाईंदासीं। धमकी मिली है ताकि धमकियुनि मांखे कुरान मेड़े वडेरे जा नाला खणा न अल्लाह जो कसम ॾिठिया न लॻल केड़ो वडेरो 4 विज़ारत 8 विज़ारत चाचा 10 विज़ारत हिकड़े माण्हू खे 8 विज़ारत। ओ मौलवी साहब कुरान के मंजे मां वारे पुट जे मुकाबले में मुलो त विहार है। वरी बे जी फोन सुबह शाम हिकड़े पीपले जी फोन लहे थी, बे जी चढ़े थी, हिकड़ो बंद तो करे बे को पीपलो एड़ो ना मन नाला खणा मां वटि रिकॉर्ड भी पिया आहिनि, मैसेज भी पिया आहिनि, फोनियूं भी पयूं मां ॾेखारण जे लाइ ॿुधाइण जे लाइ तयार आहियां जेका पाण खे फन्ने खान सरदारनि जा सरदार ओ कुरान मेड़ थियण माने ये भाड़ जा तरा अथव, ये कुझु न अथव। मां हिननि खे चयो आहे कुझु न थींदो। हे मुंहिंजा ग़रीब मनस्कार कुण, हे फ़क़ीर कार कुण, हे मस्जिद जा मुअज़्ज़िन, हे मस्जिद जा इमाम, तव्हां वॾेरनि जे इक़्तिदार जो जनाज़ो रुगो तव्हां हिम्मत कयो, रुगो तव्हां ढीला न थियो, रुगो तव्हां वोट वारा मज़बूत थी करे बीहो, अमरनि भेनरुनि नियाणियुनि खे मज़बूत करे बीहारियो ऐं उन्हनि खे चओ त राशिद महमूद जो साथ इंशाअल्लाह, मुंहिंजे जमात जो साथ ॾियो ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे मदद सां तब्दीली आणींदासीं। इंशाअल्लाह फ़ैसिलो तव्हांजे ॻोठ खे करणो। उम्मीदवार किथे अॻियां जो सभई लाइन बाकी है कि खबर पे तो मौलवी ज़बान कंदा ना है, कंदा है तो वो कटजी भी ना है, ज़बान के उड़ाता है। नारा तकबीर, नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम जी तो कामयाब, जी तो कामयाब। ऐ को मुझे जमात इन्हें टिकट मारी मुझे दस्तखत सां हिन टिकट जमा कराई है। हे माना मां हिननि खे वोट ॾिनो, माना मूंखे ॾिनो ऐं हिननि जो ज़िम्मेदार बि मां आहियां। हिन स्टेज ते बीहारे हर साल जलसो थींदो आहे न, थींदो आहे न हिते हर साल जलसो, हिननि खे खटरायो, हिन स्टेज ते बीहारे हर साल हिननि खां हिसाब किताब वठी ॾियणु मुंहिंजी ज़िम्मेदारी हूंदी। मां तव्हांखे हिसाब वठी ॾींदुमि। हिन खां वॾी ॿी नीति चाचा काई कोई किताब जो निशान तब्दीलीअ जो निशान, किताब जो निशान कामयाबी जो निशान, किताब जो निशान मुतबादिल कुव्वत है क़यादत जो निशान, किताब जो निशान गरीब मिस्कीन हारिन मज़दूरन जे कामयाबी जो निशान, किताब जो निशान समाज सिंध जे चौकीदारी जो निशान, किताब जो निशान समाज सिंध के बागों से बाहर आजाद कराने जो निशान है। हिम्मत करो, आस्ते चो तो भोकारा की आवाज इंशाअल्लाह। केड़े काउंसलर की धमकी मिली है ये जा तो आने की जवाब हो गया वलेरो हजारों खानो नवाबो सरदारो मता समझो त मां वारो हमरा ने घड़का है ने घड़को ना है शी है जे कुल है ते आ ने जो बार के बंगो छो त ता जीण के चा इंशाअल्लाह जमीयत के कारकुन के कमजोर न समझो वलेरो ओ भगाओ खाना नवाबो तहां सरदारी जे कुल है ते हो जमीयत उलमा इस्लाम का कारकुन शी है जे कुल है ते इंशाअल्लाह नमा चूड़ियों पातियों नमा कमजोर आया
मुझे शराफत की कमजोरी न समझो। मुझे क्या करें के धमकी बंद करो, मुझे क्या करें के दबाएं बंद करो, मुझे क्या करें के आक्रमण बंद करो। बोले पूरी हो कहां जो जिया के कार बने रहो, मुझे कार करें के तरफ मेरी एक्शन नहीं। हां मेरी पैशन बंदूक के जोर के कंट्रोल चाहिए।